रासो अनवर कंबरानिया काछे जो शहरा हैरो खान का परिया अनवर कंबरानी शायर के बारे में जो सिंध जो एक बेहतरीन शायर हो शहर जो सो अनवर कंबरानी काछे जो रहाकू हो गज गज गोड़ काछा बोड़ बेहतरीन मशहूर जो सो गीत जो जलाल चांडे गायो वो भी अनवर कंबरानी जो ही लिखियल गीत हो एक बेहतरीन शायर हो सिंध जो। दोस्तों सिंध जा जेके गुलूकार पॉपुलर थिया जेके अॻिते वधिया उन्हनि खे कामयाब करण में शायरनि जो एक तमाम बेहतरीन हथ होंदो आ। दोस्तों अनवर कंबरानी एक बेहतरीन सिंध जो पाए जो शायर हो अनवर कंबरानी जो पंहिंजे ज़बानी पान जलाल चांडे छा उन जा बयान कया दोहीड़ा उन खां अलावा अनवर कंबरानी जा जेके लिखियल बोल होया उहे जलाल चांडे पंहिंजे ज़बानी गाए करे एक बेहतरीन वाक़ियो अनवर कंबरानी जो ॿुधायो जलाल चांडे ॿुधायो जलाल चांडे अनवर कंबरानी जा तमाम घणा गीत वगाया जलाल चांडियो ईअं सम्झो सभई शायरनि जिन्हनि जा जलाल चांडे गीत गाए तमाम घणी मक़बूलत हासिल कई। दोस्तों फनकार थियण में फनकारनि जो तमाम घणी मेहनत रोल होंदो आ, लेकिन शायर सुठो हुजण भी बेहतरीन जो सो अमल होंदो आ। जेस ताईं जे सुठो शायर न मिलंदो तव्हांखे जे अगर तव्हांजी गायकी लिखियल सही नमूने सुठी न हूंदी तेस ताईं तव्हां मक़बूल कीअं थींदव। तो दोस्तों अनवर कंबरानी भी सिंध जो एक बेहतरीन शायर हो लखे मानू उन जा जो सो गीत कलाम बुधी चुका आहिनि जलाल चांडे का अलावा बियन भी सिंध के फनकारन अनवर कंबरानी जा गीत गाया लिखियल अनवर कंबरानी पंहिंजी शायरी जो सो फनकारन के दींदो हो त जीअं फनकार गाए करे मुझी शायरी के अॻिते वधाइनि सिंध जो एक बेहतरीन नालो थी उभरियो। दोस्तों इन वक्त भी शायर आहिनि सिंध जा 2025 में भी, लेकिन जेके पुराना शायर होया उहे हकीकतन के ॾिसी करे पंहिंजी शायरी लिखंदा हुया हकीकतन के बयान कंदा हुया पंहिंजी शायरीअ में जेके दर्द होया दुख होया उहे उन शायरीअ जे अंदाज़े सां बयान करे अवाम जी तर्जुमानी कंदा।